नुसरत फ़िरोज़ मां रिपोर्ट करे रहिया ज़ाहिद हुसैन खोखर मोहसिन उम्मत सुप्रीम लीडर आयतुल्लाह सैयद अली ख़ामनाई जी शहादत जे वाक़े बाद पूरी दुनिया जियां फुल शहर में भी माहौल सोगवार रख आली संदस शहादत की ख़बर बाद मरकज़ी इमाम बारगाह हैदरी फुल शहर में एहतजाजी रैली कढी वई जेका अमरीका मुर्दाबाद इसराइल मुर्दाबाद जे नारनि सां शहर में थींदे प्रेस क्लब फुल पहुती। रैली जी अगवानी शिया राबता काउंसिल अस्करिया स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान शिया उलमा काउंसिल पाकिस्तान जे अगवाननि मौलाना मोहम्मद अली जौहरी मौलाना ख़ादिम हुसैन करबलाई मौलाना मुख्तियार हुसैन मुर्तज़वी ऐं ॿियनि जी अगवानी में कढी वई। रैली में सुन्नी शिया हर मकतबा फ़िक्र ऐं सिविल सोसाइटी जे अगवाननि समेत शहरनि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते अगवाननि ख़िताब कंदे चयो त सैयद अली ख़ामनाई सिर कटराए छॾियो पर वक़्त जे यज़ीद जी बैत न कई। जिते दुनिया जा सभु हुक्मरान अमरीका जा ग़ुलाम बणियल आहिनि उते सैयद अली ख़ामनाई हक़ ते क़ाइमु रहियो ऐं ज़ुल्म आॾो न झुकियो। हिन जी जुरत ऐं बहादुरी ते करोड़े सलाम।